जे खांगी अस्पताल में डॉक्टरन जी मुबैना गफलत सबब फौत थी वियल जामशोरो वासी औरत आसमा कमराणी ऐं नौजवान मुराद लाशारी वारे वाक़े में मुलविस ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियण ते संदसि वारस सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी कैंप क़ाइमु कंदे फ़ौतनि जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त खांगी मेडिकल सेंटर कोर्स घर बणिजी विया आहिनि। क़ीमती जानियुनि जो वटनि को बि एहसास नाहे रहियो। असां हिते कैंप लगाई है बुख हड़ताल कैंप 3 ॾींहंनि जे लाइ। जीअं त मुंहिंजी घरवारी आसमा सां उनजो जेको ही क़तल थियो आहे इन जी जांच अॼु महीनो पूरो थी चुको आहे, कोन थी आहे। असां DC हैदराबाद के भी ख़त लिखियो, असां उन हॉस्पिटल के भी ख़त लिखियो, एप्लीकेशन ॾिनी, सिंध हेल्थ कमीशन के भी असां एप्लीकेशन ॾिनी, पर हिनमहिल ताणी असांखे किथां बि जवाब न मिलियो आहे। त असां अॼु बुख हड़ताल ही कैंप लगाई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त इन केस जी जांच थियणु खपे, इहो खून ज़ाया न थियणु ॾींदासीं असां। इन जा वारिस, मां उनजो घरवारो आहियां, मां कतई बि हिननि सां कॉम्प्रोमाइज़ कोन कंदमि ऐं इन शइ जी जांच थियणु खपे। बुनियादी तौर ते जेके ॿई डेथ थियूं आहिनि जो मेन सबबु हॉस्पिटल्स जी इनकॉम्पिटेंसी आहे। उते टेक्निकल स्टाफ जी अणहूंद आहे, उते इक्विपमेंट कोन्हनि के। इसरा हॉस्पिटल त टीचिंग लेवल जी हॉस्पिटल आहे, नंढड़ी हॉस्पिटल कोन्हे के जिते डॉक्टर्स तयारु कया था वञनि, जिते डॉक्टर पढ़ाया वञनि था। अहिड़ियूं हॉस्पिटलूं जेकॾहिं मामूली पेशेंट के, डेंगी जी पेशेंट खे अगरि डील नथियूं करे सघनि त अहिड़ियुनि हॉस्पिटल खे इंतिज़ामिया कहिड़नि बेसिस ते लाइसेंस इशू करे थी, उन्हनि को चेक इन बैलेंस थिए थो, उन्हनि खां अकाउंटेबिलिटी थिए थी। अहिड़ो कुझु बि असांखे नज़र कोन पियो अचे। 3 ॾींहंनि लाइ बुख हड़ताली कैंप लगाई है। ये असां उन्हनि निजी हॉस्पिटल्स जे ख़िलाफ़ु लगायूं आहिनि जेके कोर्स घर बणिजी चुकियूं आहिनि, जेके माफ़िया बणिजी चुकियूं आहिनि, जेके माण्हुनि सिर्फ़ु उन्हनि खे कमाई जो ज़रियो खपे, माण्हुनि जी हमदर्दी सां उन्हनि जो कुझु बि न वञे। उन खां पोइ असां कोर्ट में वियासीं, FIR दाख़िल थी। FIR पुलिस जेको आहे C क्लास करे खणी आई आहे। असीं सिंध हेल्थ केयर कमीशन में विया आहियूं, असीं उते चयो आहे त बाबा तव्हां CCTV फुटेज ज़ाहिर कयो। उते उन्हनि इहो मौक़ो ॾिनो आहे त असां वटि CCTV फुटेज सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी स्टोरेज हूंदी आहे, 2 ॾींहंनि खां वधीक असां वटि कोन्हनि। जेके माण्हू असांजा गेट ते गॾु थिया हुया असांजी मालिकी करण लाइ, उन्हनि जा CCTV फुटेज 5 महीननि खां पोइ कोर्ट में पेश कनि था। बाक़ी जंहिं CCTV फुटेज में असांजे मरीज़ जी असांखे ॿुधाइण खां पहिरीं इन्हनि अखियूं बंदि करे छॾियूं, इन्हनि पेर ॿधी छॾिया, अॻु में ई जेको सो 2 ॾींहं अॻु में ई असांजो पेशेंट जेको सो एक्सपायर थी चुको। मुज़ाहिरनि मुतालबो कयो आहे त कोर्स घर बणियल खांगी मेडिकल सेंटर फौरी तौर ते बंदि कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ क़दम खयो वञे, ॿी सूरत में हू वधीक एहतजाज करण ते मजबूर थी वेंदा। कैमरामैन तैमूर बलोच सां गॾु कामरान सहतो, धरती TV न्यूज़, हैदराबाद।